भमरो लॻ मथोण जे ॻोठ हाजी मौलवी अब्दुल रहमान दर्स में नाले वारे शाइर मीर मुनव्वरुद्दीन दर्स जी किताब नेह कयो निर्वार असांखे जी महूरती तक़रीब ऐं मुशाइरो थी गुज़रियो। तक़रीब ऐं मुशाइरे जी सदारत दरगाह मंठार फ़क़ीर राजड़ जे गादी नशीन फ़क़ीर मोहम्मद बख़्श ज़ामिन कई, जॾहिं त किताब जी महूरती तक़रीब जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई। तिलावत हाफ़िज़ हमीदुल्लाह दर्स कई, जॾहिं त नात ख़्वाननि जंहिंमें हाजी नबी बख़्श दर्स, राशिद अली भमरो, मोहम्मद कासिम भमरो नातूं पढ़ियूं। उन मौक़े ते आयल महिमाननि खे आजियाणो ॾींदे मीर मुनव्वरुद्दीन दर्स चयो त आउं इंतिहाई घणो ख़ुशि आहियां। तमामु आयल सभिनी महिमाननि जा थोरा मञा। उन मौक़े ते शाइरनि, जंहिंमें हाजी शाद राजड़, अमर अब्बास भमरो, अब्दुल हलीम दर्स, आजिज़ समेजो, उस्ताद इमाम बख़्श मंगरियो, मीर मुनव्वरुद्दीन दर्स ऐं ॿियनि नकोर शाइरियूं पेश कयूं। उन मौक़े ते महूरती तक़रीब में शाइर मुनव्वरुद्दीन दर्स जी किताब नेह कयो निर्वार असांखे जी महूरत भलोड़ शाइर फ़क़ीर मोहम्मद बख़्श ज़ामिन कयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे फ़क़ीर मोहम्मद बख़्श ज़ामिन चयो त जदीद ऐं कंप्यूटर जे दौर में मुनव्वरुद्दीन दर्स जहिड़ा शाइर किताब छपिराए वॾो कमु कयो आहे। मुनव्वरुद्दीन दर्स अछड़ो थर जे भटनि जो ख़ूबसूरत शाइर आहे। हिन जी शाइरी में पुख़्तगी पिणु आहे। हिन जी शाइरी में उत्साह रोमांस जो मक़सदु पिणु नज़र अची रहियो आहे। उन मौक़े ते SDP अॻवान काज़ी ख़ुदा बख़्श दर्स, सादिक दर्स, सालेह मसूद दर्स, मोहम्मद मलूक दर्स, मोहम्मद अकरम दर्स, असगर अली माणी दर्स समेत ॻोठाणनि वॾियंग में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।